नाज़रीन, कोरंगी जे इलाइक़े गुलशन लतीफ़ जे रहवासियुनि पारां मंशियाती आज़ार ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। वधीक तफ़सील निज़ाम भुट्टो जी रिपोर्ट। जे इलाके बिलाल कॉलोनी जे मोहम्मद अली गोठ वारे इलाके गुलशन लतीफ़ में इन वक्त असां मौजूद आहियूं, जिते मंशियात जेका आहे उहा सरेआम हली रही आहे, जंहिं ख़िलाफ़ अॼु हितां जे रहवासियुनि एहतजाज कयो आहे। हितां जे रहवासियुनि इलाके जे मौज़ूद शख़्सियतनि सां गॾिजी एहतजाजी रैली कढी, जेके मंशियात फ़रोशी करे रहिया आहिनि उन्हनि जे दरवाज़नि ते जेको आहे उहो उन्हनि धरणो हयो आहे ऐं रैलियूं कढी घिटी घिटीअ में जेको आहे उन्हनि चकर लॻाया आहिनि। हिन वक़्तु असां सां मौजूद आहिनि कुझु मुज़ाहिरीन। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुननि जो छा चवणु आहे। थाणे ते रिपोर्ट पेश कंदा, दरख़्वास्तूं ॾियनि था, लेकिन उनजो चवणु इहो आहे थाणे वारनि जो SHO या पुलिस अमलदार जो चवणु इहो आहे तव्हांखे सबूत पेश कयो ऐं अचानक हिते छापा बि लॻंदा आहिनि। उन वक़्तु मंशियात फ़रोश भॼी वेंदा आहिनि, कुझु ॾींहंनि पोइ वापसि वरी धंधो शुरू थी वेंदो आहे। SSP कोरंगी खे बि दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि, SHO अवामी कॉलोनी खे बि दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि ऐं ॿियनि इदारनि में बि असां दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि, पर हिते जो को इंतज़ामिया तहरीक कोन वरितो आहे। 15 खां 16 मंशियात जा अॾा आहिनि। हिते मंशियात ईअं विकामजे पई जो परचून जी का दुकान हुजे। असां हिन मीडिया जे ज़रिए बाला ऑफिसरनि IG सिंध, CM साहब ऐं DG रेंजर्स, SSP कोरंगी ऐं इंटेलिजेंस इदारा बाला ऑफिसर सभिनी खे असां इहा रिक्वेस्ट था कयूं त ख़ुदा हिन बिलाल कॉलोनी में अचे तव्हां सर्वे कयो, बिलाल कॉलोनी जा अॾा ॾिसो। ख़ुदा हीअ क़ौम हिन वतन खे बचायो, हीअ क़ौम नस्लूं तबाह बि। तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजो चवणु आहे त हिते तक़रीबन 12 खां 15 घर आहिनि जिते सरेआम मंशियात हली रही आहे ऐं पुलिस जो इन में को बि किरदारु जेको आहे उहो न आहे। सिर्फ़ु रुॻो भतो जेको आहे उहो मुक़ररु कयो वियो आहे ऐं मंथलियूं उगाड़ियूं पयूं वञनि। हिते मंशियात जे सरेआम हलण सबबु जेको आहे उहो नंढो नस्ल जेको आहे उहो मुकमल तौर ते तबाह थी रहियो आहे। कंहिंखे का बि परवाह कान्हे ऐं मंशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ु अगरि हू आवाज़ उथारनि था त हुन मंशियात फ़रोश जूं औरतूं ऐं उहे मर्द जेके आहिनि उहे क़ुर शरीफ़ खणी ॿाहिरि निकिरी उन्हनि खे ख़ामोश कराइनि था, जॾहिं त मंशियात जे विकिरे ते को बि कंट्रोल हिन महिल ताईं न थी सघियो आहे। हिननि जो चवणु आहे त मंशियात ते कंट्रोल करे ऐं नई नस्ल खे तबाह थियण खां बचाए वञे ऐं इन में पुलिस बि जेको आहे उहो पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे। कैमरामैन सफ़दर सां गॾु निज़ामुद्दीन भुट्टो, धरती TV न्यूज़, कोरंगी, कराची।